सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारा ईद उल फितर ते वाधू भाड़ो वठंदड़ खिलाफ कार्रवाई जो हुक्म दिनो वियो आहे। डीआईजी ट्रैफिक ऐं कमिश्नरनि खे गैर कानूनी भाड़ो वधाईंदड़नि खिलाफ फौरी तौर ते कार्रवाई की हिदायत कई। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ईद के मौके ते अवाम खे इज़ाफ़ी माली बार खां बचाइण लाइ सिंध हुकूमत हर मुमकिन कदम खणी रही आहे। शर्जील इनाम मेमण चयो त इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़नि खिलाफ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कंहिंखे बि अवाम जो इस्तेसाल करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां ईद उल फितर ते वाधू भाड़ो वठंदड़नि खिलाफ कार्रवाई जो हुक्म ॾिनो वियो आहे। डीआईजी ट्रैफिक ऐं कमिश्नरनि खे गैर कानूनी भाड़ो वधाईंदड़नि खिलाफ फौरी कार्रवाई की हिदायत कई वई। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ईद के मौके ते अवाम खे इज़ाफ़ी माली पार खां बचाइण लाइ सिंध हुकूमत हर मुमकिन कदम खणी रही आहे। शर्जील इनाम मेमण चयो त इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़नि खिलाफ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कंहिंखे बि अवाम जो इस्तेसाल करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारा ईद उल फितर ते वाधू भाड़ो वठंदड़नि खिलाफ कार्रवाई जो हुक्म दिनो वियो आहे। डीआईजी ट्रैफिक ऐं कमिश्नर के गैर कानूनी भाड़ो वधाईंदड़नि खिलाफ फौरी कार्रवाई की हिदायत कई वई। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ईद के मौके ते अवाम खे इज़ाफ़ी माली बार खां बचाइण लाइ सिंध हुकूमत हर मुमकिन कदम खणी रही आहे। शर्जील इनाम मेमण चयो त इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़नि खिलाफ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कंहिंखे बि अवाम जो इस्तेसाल करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। डीआईजी ट्रैफिक ऐं कमिश्नरनि खे गैर कानूनी भाड़ो वधाईंदड़नि खिलाफ फौरी कार्रवाई की हिदायत कई वई आहे। अवां खे आगाह कई पिया शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ईद के मौके ते अवाम खे इज़ाफ़ी माली पार खां बचाइण लाइ सिंध हुकूमत हर मुमकिन कदम खणी रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची शबीर आशारी खां। जी शबीर, आगाह कजो। बिल्कुल सिंध सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारा ईद उल फितर जे मौके ते वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि खिलाफ कार्रवाई जो हुक्म ॾिनो वियो आहे। इन हवाले सां जेको आहे संदसि चवणु हो त सिंध जे अवाम खे रिलीफ ॾियण लाइ जेके ट्रांसपोर्ट अख़्तियारनि खे पावर कंट्रोल कयो वञे। संदसि चवणु हो त ईद जे मौके ते इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्ट खिलाफ क्रैकडाउन कयो वञे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हिदायत कंदे चयो त डीआईजी ट्रैफिक ऐं जेके कमिश्नर्स आहिनि उहे गैर कानूनी भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि खिलाफ फौरी तौर ते कार्रवाई कनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त ईद जे मौके ते अवाम खे वधीक जेको इज़ाफ़ी माली बार पवे थो उन खां बचाइण लाइ सिंध हुकूमत हर मुमकिन कदम खणी रही आहे। उन चयो त इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़नि खिलाफ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कंहिंखे अवाम जो इस्तेसाल करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो ट्रांसपोर्ट जी जेका पंहिंजी मनमानी आहे उहा बंदि कराई वेंदी ऐं इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़नि ते ॾंड विधो वेंदो ऐं कानूनी कार्रवाई कई वेंदी। जी, महिरबानी अवां जी शबीर, आगाह करण लाइ।